दादू रिपोर्ट मंसूर चांटियो بدعنواني खे रोकण जे आलमी ॾींहं ते एंटी करप्शन जो कारनामो एंटी करप्शन ऐं ज़िले इंतजामिया दादू खाना पूरी करण लाइ करप्शन खां पाक थियण लाइ आगाही रैली गुजगोह में DC ऑफिस जे चंद कदमनि खां SSP मोड़ ते एंटी करप्शन खाते जा कामोर ऐं ज़िले इंतजामिया दादू जा मलदार बि प्रेस क्लब ते पहुची अवाम खे आगाही बि न ॾिनी। एंटी करप्शन ऐं ज़िले इंतजामिया जे अहिड़े अमल ते शहरनि में ताव पखिड़िजी वियो। शहरी हल्कनि जो चवणु आहे त एंटी करप्शन बणिजी वई आहे। एंटी करप्शन जे कामोरनि ऐं ज़िले इंतजामिया जे कामरनि जो पाण में ॾिनो पट चोटीअ जो करण सबबि DC ऑफिस दादू मुख्तियार कर ऑफिस DHO ऑफिस एजुकेशन ऑफिस म्यूनिसिपल ऑफिस इरिगेशन ऑफिस खजाने ऑफिस रोड्स ऑफिस ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ खातनि जे कामरनि एंटी करप्शन सां करप्शन ऐं कमीशन जे वहिंवार सबबि शहरियुनि जो हर जाइज़ कम ते लखें रुपया रोता वञनि था, पर एंटी करप्शन जी कारकर्दगी ज़ीरो आहे। दादू जा शहरी एंटी करप्शन जे कामरनि खां सवाल था कनि त मुख़्तलिफ़ खातनि जा करप्ट कामरनि जूं मां जाफ़रान कीअं बणिजी विया आहिनि ऐं एंटी करप्शन بدعنواني खे रोकण लाइ कहिड़ा कारनामा कया आहिनि।